अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। शेख रशीद जे तरफ़ खां हिकु दफ़ो ॿीहर मुलाक़ातुनि जो ज़िक्र। हुन चयो त हाणे मुलाक़ातुनि जो ज़िक्र कयो आहे, टेलीफोन डेटा आउट करे छॾी त क़यामत अची वेंदी। अपोज़िशन खे मुखातिब थींदे हुन चयो त घणाई दफ़ा मां ॿाहिरि इंतज़ारु कंदो रहियो आहियां, छो जो तव्हांजी मुलाक़ात डिघी थी वेंदी आहे। नून लीग ऐं पीपुल्स पार्टीअ जा ख़राब ॾींहं आहिनि। मरियम नवाज़ पहिरियां बि नवाज़ शरीफ़ खे मारायो हुयो, हाणे बि माराईंदी। इमरान ख़ान जी क़यादत में उन माफ़िया खे शिकस्त मिलंदी। बिलावल भुट्टो जे सवाल जो जवाब बि ॾेई छॾियो। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो चवणु आहे त अवामी मुफ़ाद जे लाइ क़ानून साज़ीअ में ॿियनि पार्लियामानी पार्टियुनि खे गॾु खणी हलणु चाहियूं था। स्पीकर असद कैसर सां मुलाक़ात दौरान वज़ीर आज़म चयो त अवाम जे हक़नि ऐं तहफ़ुज़ में क़ानून जो अहम किरदारु आहे। मुस्लिम लीग नून जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त हुकूमत खां पार्लियामेंट में हाणे को बि ताउन न कयो वेंदो। शहबाज शरीफ़ जे ख़िलाफ़ मनी लॉन्ड्रिंग रेफरेंस जे गवाहनि जे बयाननि में किथे बि करप्शन ऐं मनी लॉन्ड्रिंग जो इल्ज़ाम न आहे। गिलगित बल्तिस्तान में इलेक्शन ऐं धांधली करण लाइ इमरान ख़ान शहबाज शरीफ़ जी गिरफ़्तारीअ जो हुकुम ॾिनो आहे। सिंध जे तालीम वारे वज़ीर सईद गनीअ चयो आहे त 28 सेप्टेम्बर खां प्राइमरी ऐं मिडिल क्लास जे सभिनी ॿारनि खे स्कूल वञण जी इजाज़त आहे। जेके मुतमइन न आहिनि उहे ॿारनि खे स्कूल न मोकिलनि, का बि ज़बरदस्ती न आहे। जेके स्कूल इंतिज़ामिया हिन वक़्त में स्कूल खोलण खे मुनासिब नथी सम्झे, स्कूल न खोले। सिंध हुकूमत जी इन ॻाल्हि ते पॉलिसी नरम आहे। नौशहरो फिरोज़ ॻोठ खानन खोसो जे रहवासी धनी बख़्श खोसो पंहिंजी नियाणी मारिया खोसो सां गॾु ज़बरदस्ती अगवा थियल घरवारीअ जी बाज़ियाबी ऐं पुलिस जे नाजाइज़नि ख़िलाफ़ नौशहरो फिरोज़ प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। धनी बख़्श खोसो सहाफ़ियुनि खे ॿुधायो त 24 ॾींहं अॻु जवाबदार ग़ुलाम सरवर, ग़ुलाम नबी, गुलाब माछी, मुंहिंजी घरवारी अनीता उर्फ़ अलीज़ा ऐं मारिया खे ज़बरदस्ती अगवा करे विया हुआ। अहिड़ो केस नौशहरो फिरोज़ पुलिस दाख़िल न कयो, जंहिं खां पोइ कोर्ट में पटिशन दाख़िल कराई, जंहिं जे दबाव ते जवाबदारनि काल्ह राति मारिया खे ॻोठ भरिसां छॾे विया। मां नियाणीअ जी रिपोर्ट सदूजा थाणे ते लिखाइण वयुसि त पुलिस रिपोर्ट वठण खां इनकार करे छॾियो। हुननि चयो त केस सिंध हाई कोर्ट सखर में हलंदड़ आहे। पुलिस बाअसर जवाबदारनि जी वंगारी बणियल आहे। मूंखे ख़ौफ़ आहे त जवाबदारनि मुंहिंजी घरवारीअ खे माराए न छॾियो हुजे या निकाह मथां निकाह न कराए छॾियो हुजे, जंहिं ते IG सिंध ऐं DIG शहीद बेनज़ीर आबाद खां घुर कई त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मुंहिंजी घरवारीअ खे बाज़ियाब करायो वञे। दरिया खान मरी भरिसां ॻोठ लड़ में बरसाति जे पाणीअ में विंझंदड़ 2 मासूम ॿार दिलशान लाशारी ऐं नींगरी दिलशानी लाशारी मौक़े ते ॿुॾी फ़ौत थी विया, जॾहिं त हिकु नींगर काशिफ़ लाशारीअ खे बेहोशीअ जी हालत में बरसाति जे पाणीअ मां कढियो वियो। ॻोठ में हिक ई वक़्तु 2 ॿारनि जा लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। मासूम नींगर जो वालिद मुमताज़ ऐं संदसि अमड़ खे बेहोशीअ जा दौरा पइजी रहिया आहिनि ऐं हिन महिल ताईं को बि सरकारी अमलदार वाक़िए वारे हंधि न पहुतो। नवाब शाह कमद जी पैदावार लाइ ॻोठ बखर जाम राहूअ में मुनक़िद ज़रई सेमिनार खे रीजनल हेड FFC कदीर अहमद, डिप्टी डायरेक्टर ज़रई तोसी काज़ी अहमद, मोहम्मद हसन कलोड़ो ऐं उमेर इस्लाम ख़िताब कयो। नवाब शाह एडिशनल डिप्टी कमिश्नर जुनैद हमीद समो डेंगे जे रोकथाम लाइ क़ाइम डिस्ट्रिक्ट रेस्पॉन्स कमेटीअ जे थियल इजलास जी सदारत करे रहियो आहे, जंहिं में हुन जो चवणु हुयो त डेंगे खां बचाव लाइ स्प्रे कयो वञे ऐं अवाम में शऊर पैदा कयो वञे त मलेरिया ऐं डेंगे खां कीअं बची सघिजे। डिस्ट्रिक्ट जेकमाबाद वफ़ाक़ी वज़ीर निजकारी मियां मोहम्मद सूमरो ऐं डिप्टी कमिश्नर जेकमाबाद गज़नफर अली कादरीअ जी सदारत में शहरी मसइलनि ते दरबार हाल में इजलास घुरायो वियो। इजलास में ज़िले जे मुख़्तलिफ़ खातनि जे ऑफिसरनि ऐं हिंदू पंचायत जे सदर, चैम्बर ऑफ कॉमर्स ऐं सियासी समाजी शख़्सियतुनि शिरकत कई। डिप्टी कमिश्नर वफ़ाक़ी वज़ीर खे तरक़ियाती कमनि जे बाबति ब्रीफिंग ॾिनी ऐं ख़्यालनि जी ॾे वठि कई। डिप्टी कमिश्नर नौशहरो फिरोज़ बिलाल शाहिद राव ऐं SSP अल्ताफ़ हुसैन लिगारीअ जी सदारत हेठि चहलम जे ज़ाब्ता इख़लाक़ जे हवाले सां मीटिंग थी, जंहिं में अमन कमेटीअ जे मेंबरनि अहले तशहिद जे ज़वार रहमत खोखर, अंसारुल हसन मेमण, डॉक्टर ग़ुलाम शबीर मेमण, इज़हार अली कीरियो, इख्तियार हुसैन शाह ऐं अहले सुन्नत जे तरफ़ खां मौलाना अब्दुल रहमान डंगराज, कारी मोहम्मद हसन मुरूजो, बदरदीन मेमण, अताउल्ला बिरोई, सैयद हमाद शाह, पुलिस जे ऑफिसरनि ऐं ॿियनि शिरकत कई, जंहिं ते चहलम जे मौक़े ते ज़ाब्ता इख़लाक़ ते सख़्तीअ सां अमल कयो वेंदो।
शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।